नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर खां ख़बर ॾींदा हलूं त सॼी सिंध जीअं राणीपुर में सकाफ़ती ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। अवामी इतिहाद राणीपुर पारां सकाफ़ती रैली कढी वई, मिठाइयूं विरायूं वयूं ऐं अवामी इतिहाद जे सरपरस्त आला गुलाम असगर वसाण पारां मेंबरनि ऐं साफ़िन खे सिंधी टोपियुनि ऐं अजरकनि जा तोहफ़ा ॾिना विया। सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आरम सभा बात करी मां तव्हांजो सभ खां बेहतर शुक्रगुज़ार आहियां त हीउ जेको चैनल तव्हां जेको आहे हीउ कमु करे रहियो आहे, इहो असांजी सकाफ़त खे हिकु सुठी जेको आहे प्रोमोट करे रहियो आहे। मां तव्हांखे जेको आहे पहिरियों त हिन ॻाल्हि जो वेलकम कंदुमि। हीअ सकाफ़त जेका आहे असां जेको आहे अॼु जी न आहे, इहा हज़ार ऐं अरबे साल पुराणी असांजी जेका सकाफ़त आहे। सो जेको आहे हीअ जेको असां ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं, हीअ असांखे ईद जे ॾींहं जे बराबरि ई आहे। असांखे कवरेज विझंदा ऐं ही पूरी सिंध में सिंध सकाफ़त छा पर पूरे पाकिस्तान पूरी दुनिया में मल्हाई थी वञे। जिते जिते बि सिंधी आहिनि उहे जेके आहिनि सिंधी टोपी अजरक डे बि मल्हाईंदा आहिनि, पंहिंजी सकाफ़त खे उजागर कंदा आहिनि। ऐं असांजी पोइ जेका सकाफ़त थी गुज़री आहे उहा इहा ई आहे जंहिंमें लज हया शर्म उहो माण्हू सिंधी अगरि जे टोपी न पाईंदो त हुनखे सही न सम्झो वेंदो। त अलहमदिल्ला हीअ सकाफ़त जो ॾियारो मल्हायो वेंदो, अवाम में शऊर ईंदो ऐं सिंध इंशाअल्लाह सिंध जे हक़नि जे लाइ बि उथंदा ऐं सिंधी अवाम जे लाइ हरदम गॾु रहंदासीं। माण्हू सभु न सोणा पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बोए बहार जी। ही उहे सिंधी माण्हू आहिनि जंहिंजे मुल्क ते चहिरे ते मुर्क ऐं सिर ते टोपी, कुलनि ते अजरक ऐं मोहबत जो मेड़ाको। ऐं ही जेके दोस्त सिंधी सभा जहिड़ा इहे बाज़ार में ऐं दुनिया जे कुंड कुर्श में हिकु सिंधी मैसेज ॾेई रहिया आहिनि त सिंधी पाण में सभु मुतहद थी ऐं पाण में एको ॿधीअ जो इज़हार कयो ऐं असां वचनदा कयूं त हिन सिंध माउ जे लाइ असां पंहिंजो सुर बि क़ुर्बान कंदासीं। हीअ असांजी उहा माउ आहे, हिकु माउ उहा आहे जेका पेट जो जनमु ॾींदी आहे, पैदा कंदी आहे। ऐं ॿी हीअ उहा माउ आहे जेका पंहिंजे झोलीअ में ही वॾो करे ऐं आख़िरी जनम तो ई पंहिंजे हंज में विहारींदी आहे। ऐं असां पंहिंजे मुल्क जे लाइ सिंधी सभा जहिड़ा हिकु थी करे ऐं मुल्क ते कंहिं बि मेरी अखि खणी ॾिठी त हीअ सिंधी क़ौम सभिनी खां पहिरियां दमादम मस्त कलंदड़ नारो हणंदी। मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभा आबाद करी 5000 साल पुराणी अञा बि पोइ ते वठी वञोसि त मुंहनि जो दड़ो असांजी सकाफ़त आहे। हीअ अजरक टोपी असांजो शान आहे। असांजी जेका सकाफ़त आहे उहा पोयां सदियुनि खां वठी क़ाइमु आहे, इंशाअल्लाह अॻिते बि क़ाइमु रहंदी। हीअ सिंध हिकु मुल्क आहे, सिंध हिकु वजूद आहे ऐं सिंध में रहंदड़ सिंधी जेके अॼु सिंधी सकाफ़ती रैली मल्हाए रहिया आहिनि उन्हनि खे बि जस हुजे। ऐं उन्हनि जे लाइ असां इहो अर्ज़ु कंदासीं त जेके बि सिंधी सॾायो था ऐं हिन सिंध धरतीअ जा पैदा थियल आहियो त हीअ अजरक टोपी पाए तव्हां पंहिंजा प्रेस क्लबनि जा पंहिंजा रोडनि जा रुख कयो। अहिड़े तरीक़े सां अॼु राणीपुर शहर में अवामी इतिहाद जे सरे परस्ते आला ज़वार गुलाम असगर वसाण जी अॻुवाणी में हीअ हज़ारनि जी रैली रवां तवां आहे जेका प्रेस क्लब राणीपुर इंटरनेशनल प्रेस क्लब राणीपुर ऐं आख़िर में सचल सरमस्त जे दरगाह ते हाज़िरी भरींदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।